गुलाब लगारी में जश्न आज़ादी भरपूर नमूने सां मल्हाई वई। गुलाब लगारी में प्राइमरी स्कूल में पुरवकार तकरीब कोठाई वई। उस्ताद ने स्कूली ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी झंडो फड़कायो वियो। तलावत कलाम पाक सां तकरीब जो आगाज़ थियो। क़ौमी तरानो पढ़ण बाद ॿारनि पारां क़ौमी गीत पेश करे वतन सां मुहबत जो इज़हार कयो वियो। सर इमरान उल अज़ीम लगारी ऐं ॿियनि पाकिस्तान जी आज़ादी बाबति ॻाल्हाईंदे चयो त असांखे फ़ख्रु आहे जो पंहिंजे वॾड़नि जी बेपनाह क़ुर्बानियुनि जी बदौलत ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी काविशुनि सां हिकु आज़ाद ख़ुद मुख्तियार वतन जा आज़ाद शहरी आहियूं। इन मौक़े ते ज़ियाउद्दीन लगारी, ख़ालिद हुसैन लगारी ऐं ॿिया उस्ताद मौजूद हुआ। आख़िर में रैली पिणु कढी वई। ॿिए पासे शहरी तंज़ीम नौजवान इतिहाद, इसरार अहमद लगारी ऐं मोहम्मद सलीम लगारी जी अॻवानी में पुलिस पोस्ट गुलाब मोड़ खां प्रेस क्लब ताईं मोटरसाइकिलुनि वसीले हिकु शानदार रैली कढी वई। शहरियुनि पारां पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी ख़ुशी जो भरपूर इज़हार कयो वियो।